ते डंडे बागे जी देवबंदर का पुछियो ते शाह वलीउल्लाह के मनो था चदा सा जो उस्ताद अली हदीस का पूछो शाह वलीउल्लाह ता जो छाते असा जो उस्ताद चेन शाह वलीउल्लाह जो किताब कलिमाती तय्यिबात उनमें लिखी हजरत मिर्जा मजहर सईद जान जाना एकड़ो वलिया उन ख्वाब ॾिठो त एकड़ो चबूतरो आ उन चबूतरी में माण्हू वेठा चेतो मां अंदर विस उते वञा त निहारिया त नक्शबंद जो पीर हजरत शाह नक्शबंद गोॾा भॼो वेठो आ अदब सां हजरत जुनैद बगदादी ये में आने थे टेक जो बैठो आ बुजुर्ग जो मां अंदर विस थोड़ी देर हुई आवाज आई रश थी शोर थियो माण्हू भगा मां जो केॾे चयो मौला अली थो अचे मां सही मां अली जो नालो ॿुधी सुभान अल्लाह चओ मौला अली थो अचे जे मां वीर मौला अली आयो हथस में हथ ॾिनल हिकिड़ो ॿियो माण्हू मां पुछो मान इहो मौला अली सां गॾु केरु आहे चयो इहो हज़रत उवैस करनी आहे दुनिया जा वली उते लथल आहे पुछो मान अॼु ओभर ओलह उत्तर ॾखण जा वली वेठा छाजी करे करथिया जो तोखे ख़बर कान्हे मां जो इमरोज़ उर्स मुबारक हजरत गौस सकलैन मस्त अज बगदाद वारे जी यारी शरीफ उन यारी शरीफ में दुनिया जा वली आया है राजे यारी शिरकात शाह वलीउल्लाह दे डंडे बागे जा दियो वली फतवा करो यारी हराम हो जाए शाह वलीउल्लाह छो लिखे शाह अब्दुल हक मुहद्दिस देलवी उन जो किताब मा सबत बि सुन्नत उन जो मुक़द्दमो लिखियो आ शफी उस्मानी देवबंदी कराची वारे एतिरो ज़हन में ॻाल्हियूं रखो तकी उस्मानी अञा आहे तकी जो पीओ मुफ्ती शफी उस्मानी उन लिखियो त हिन किताब जे मुस्तनद हुजण जे लाइ वॾे में वॾो दलील इहो आहे जो हिन किताब जो मुसन्निफ हजरत शाह अब्दुल हक उन शाह अब्दुल हक रबी उस्मानी महीने में लिखी त अरब जा माण्हू उर्दुन जा शाम जा मिस्र जा बगदाद वारे साईं जी यारी नाई तारीख़ कमर ऐं हिंदुस्तान पाकिस्तान में यारी तारीख़ अबा जी यारी हराम हुजे हां शाह अब्दुल हक न लिखे हां जे शाह अब्दुल हक लिखे त हराम नाहे शाह वलीउल्लाह लिखे त हराम नाहे त डंडे बागे ऐं साईं शाह बुखारी ते साईं राज़क ने शाह सा मोहब्बत कंदड़ बचंदा त यारी हराम नाहे यारी अल्लाह जे वलीअ जो मामूल ऐं तरीक़ो आहे मिठा महबूब सुभानी सराय की बेशिरासा की बड़ा सराय की होगा है मिठा महबूब सुभानी तेरी यारी करे दिया मिठा महबूब सुभानी तेरी यारी करे दिया सुनावण जे सुनण आवण उन्हीं पेर पदिया मिठा महबूब सुभानी तो सही तुरी यारी जेके बुधाए अचन मां उन्हनि खे पेरे पवा सुनावण जे सुनण आवण उन्हीं पेर पदिया मिठा महबूब सुभानी गरीबी हाल है मेरा इहो एहसान है तेरा सुभान अल्लाह गरीबी हाल है मेरा इहो एहसान है तेरा इन्हीं एहसान
एहसान तेरे आया लोड घूम दिया सुनावर जे सुनावर उन्हीं पे बन दिया अथवा देखी जो मिठा महबूब सुबहानी जाओ लब्बैक या रसूल अल्लाह नूर समझो लब्बैक या नबी लब्बैक या रसूल अल्लाह सिंध वारा असी हबीब जा आशिक आहियूं ये जे लूसी लले वारा समझो था लूसी लड्डू यो लूसी असा पहुंचे था न रसूल बख्श अली जो हिन जो पंहिंजो वॾो उन चयो त बा लूसी असा जे जिन लई लूसी लॾे वारा ए वरी असा जे आलम असा जे सिंध फतेह कलासी सिंध मां सी नबी वारो इस्लाम कढंदासी अरे मां जो पिणे जी बता लगाने का ता जे हिकड़ी पादर लगान त ॿिया केरी पिया लिखो मुजाहिद आयो त मैदान ते अचो न चओ सुभान अल्लाह हाथ मथे करी चओ सुभान अल्लाह ऐं जीअं